अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां तमाम ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ जे बारे में ॻाल्हि कंदासीं जेके आहिनि मिनिस्ट्री ऑफ डिफेंस में। मिनिस्ट्री ऑफ डिफेंस में एज़ ए एनालिस्ट जॉब अनाउंस कयूं वयूं आहिनि। ही हर फील्ड सां वास्तो रखंदड़ कैंडिडेट जिन्हनि बैचलर करे छॾी आहे या मास्टर पीएचडी कई आहे त उहे हिन में अप्लाई करे सघनि। हिन में ही तव्हां ॾिसी सघो था त हिन में एज़ ए एनालिस्ट जॉब आयूं आहिनि जंहिंजी एजुकेशनल क्वालिफिकेशन मिनिमम बैचलर मास्टर एमफिल पीएचडी कैंडिडेट अप्लाई करे सघंदा। मीन्स मिनिमम बैचलर आहे पर हिन में एमफिल ऐं पीएचडी वारा भी अप्लाई करे सघंदा। ही सभु फील्ड्स आहिनि जंहिंमें तक़रीबन जेके जर्नल डिसिप्लिन्स आहिनि ऐं मोस्टली जेके यूनिवर्सिटीज़ में बैचलर डिग्री प्रोग्राम कराए वञनि था उन्हनि में आहिनि। ही इंटरनेशनल रिलेशन आहे, डिफेंस एंड स्ट्रेटेजिक स्टडीज आहे, गवर्नेंस पॉलिसी आहे, काउंटर टेररिज्म आहे, क्रिमिनोलॉजी आहे, मैनेजमेंट साइंस आहे, फाइनेंस अकाउंट आहे, मास कम्युनिकेशन आहे, जर्नलिज्म आहे, एलएलबी आहे, ग्राफिक्स इंफो सिस्टम आहे, इंजीनियरिंग नेटवर्क सॉफ्टवेयर आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, डेटा साइंस आहे, साइबर सिक्योरिटी आहे, मैथमेटिक्स आहे। मीन्स इन सभिनी डिसिप्लिन जा कैंडिडेट हिन में अप्लाई करे सघनि। पर अप्लाई करण जे लाइ टर्म्स एंड कंडीशन ॾिसूं त सभिनी खां पहिरियां जेका एज लिमिट आहे उहा बैचलर डिग्री वारे जे लाइ 30 ईयर, मास्टर ऐं एमफिल जे लाइ 35 ईयर ऐं पीएचडी कैंडिडेट जे लाइ 40 इयर्स अनाउंस कई वई आहे। उन खां पोइ जेको आहे ही तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा जंहिंजो URL आहे www.recruitment.com.pk। जीअं तव्हां इन में वञी ऑनलाइन पंहिंजो अप्लाई कंदा ऐं उन खां पोइ तव्हांखे 2000 जो चालान पे करणो आहे जेको लिंक 1 जे थ्रू तव्हां ऑनलाइन कंहिं बि बैंकिंग जे सिस्टम जे थ्रू तव्हां अप्लाई करे सघो था, जंहिंमें ATM, इंटरनेट बैंकिंग, इज़ी पैसा, जेस कैश, यू पैसा, ठीकु आहे। RTCS जे एक्सप्रेस काउंटर ते वञी तव्हां हिन खे पे करे सघो था। हाणे हलूं था असां वेबसाइट जी तरफ़ ऐं ॾिसूं था त हिन में ऑनलाइन अप्लाई कीअं कबो। सो जीअं ई तव्हां वेबसाइट ते अची वेंदा जंहिंजो URL आहे recruitments.com.pk त हिन में ही तव्हांखे मिनिस्ट्री ऑफ डिफेंस जो आहिनि एज़ ए एनालिस्ट ऐं ही सभु जेको आहे जॉब्स आहिनि। हर फील्ड जो अलॻि अलॻि हिते में लिखियल आहे। जेका बि तव्हांजी फील्ड आहे लाइक मैनेजमेंट साइंस वारो आहे त हू जी अप्लाई ते क्लिक कंदो त मिनिमम इंफॉर्मेशन आहे जंहिंमें तव्हांखे साइन अप करणो आहे। CNIC तव्हांखे पंहिंजो एंटर करणो आहे, उन खां पोइ पासवर्ड ऐं तव्हांजो मोबाइल नंबर तव्हांजो साइन थी वेंदो। उन खां पोइ तव्हां साइन इन ते क्लिक कंदा ऐं हिते पंहिंजो CNIC पासवर्ड जेको तव्हां क्रिएट कयो आहे उहो लॻाईंदा। जीअं ही ॾिसो असां पंहिंजो पासवर्ड मथां NIC लॻायो ऐं हेठां पासवर्ड लॻाए लॉगिन कंदासीं। आफ्टर दी लॉगिन तव्हां वटि हिते पेज अची वेंदो ऐं फॉर्म अची वेंदो जेको मूं ऑलरेडी भरी छॾियो आहे, या हिते तव्हां ही अपडेट प्रोफाइल खे ॾिसी सघो था। जी ही पूरो फॉर्म आहे जेको तव्हांखे फिल करणो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे असां डायरेक्ट डैशबोर्ड ते आयासीं हिते तव्हांजो अप्लाई थी वेंदो। हिकिड़ी जॉब आहे एनालिस्ट जी त यू हैव अप्लाइड, मूंखे ऑलरेडी ॿुधाए थो चुको फॉर्म फिल थियल आहे। उन खां पोइ असां डाउनलोड स्लिप ते क्लिक कंदासीं। जीअं डाउनलोड स्लिप ते क्लिक कंदासीं थी तव्हां वटि स्लिप अची वेंदी जंहिंजो ही इनवॉइस नंबर आहे। इन खे तव्हां लिंक 1 जे थ्रू पे करे अप्लाई कंदा। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त मिनिस्ट्री ऑफ डिफेंस में तमामु ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस थी वियो आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ लाइक कयो, सब्सक्राइब कयो।